दादू रिपोर्ट हाकिम मशहूरी दादू जे मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में उमिर वाब चांडियो जी पी समेत 3 घर आबादनि जे क़त्ल केस जी ॿुधणी दौरान सरकारी वकील पेश न थियण ते अदालत ॿुधणी 7 जून ताईं मुलतवी करे छॾी। दादू अदालत में MPA बुरहान खान चांडियो सेक्शन 45 हेठ धी जे इलाज जे लाइ बैरूनी मुल्क वञण लाइ दरख़्वास्त जमा कराई आहे। दादू बुरहान खान दाख़िल कयल दरख़्वास्त में ॼाणायो आहे संदसि धी जो बैरूनी मुल्क में इलाज लाइ वञणो आहे खेसि ॿुधणीअ खां छूट ॾिनी वञे। दादू उमिर वाब चांडियो जो चवणु आहे त केस में सोढ़ो थियण ते बुरहान खान मुल्क मां भॼणु चाहे थो। छा उन्हनि जे ख़ानदान में को अहिड़ो माण्हू न आहे जेको संदसि धी सां गॾु वञे। दादू असल में बुरहान केस खां भॼण जे लाइ सेक्शन 45 जी दरख़्वास्त दाख़िल कई आहे। उमिर वाब दादू सिंध हुकूमत दावा कंदी आहे ॿियनि सूबनि जा माण्हू इलाज लाइ सिंध ईंदा आहिनि त पोइ पाण इलाज लाइ बैरूनी मुल्क छो था वञनि। उमिर वाब दादू हिन वक़्त ताईं केस में जेकी सबूत शाहिदियूं पेश थियूं आहिनि उन्हनि खां ख़ौफ़ज़दा थी सरदार भॼणु चाहिनि था पर खेनि भॼणु न ॾींदासीं ऐं खेनि ख़्वाहीअ जे फंदे ते ॾिसणु चाहियूं था। उमिर वाब